ओ जो रामबट विजन मैं तेरे घर च सुख को नहीं दिता इस साधन में दोहला गायना शराब रंडियो चौथा क्यों मायन जे जमना थे सुभान अल्लाह कयो और घर पे वञणो थव साधन में दोहला न बजाओ ये दो लखा सवा पढ़ने चाहिए न तो खे वठण मुझा जानी दो लखा मने जाए चाचा ने मने जाए काओ साल थी चाचन जा ॻाल्हाईंदो आहे के चई हाणो कूड़ अन्या चओ त मासन पुफिन सां ईंदासीं चओ त जंज में मायूं घणियूं हूंदियूं माई का बीमार पई हुजे न सकरात में रुगो वञे चओ सईदाबाद घोट परणा नथा ट्रप ॾेई न उथे त मूंखे फोन कजां बचायो पाण खे इन लानत जे कमनि खां ख़ुशीअ में बि क़ुरान पढ़ायो असांजे क़ुरान रुगो गमनि जो ठीको खयो आहे छा बाबो मरी वियो आहे क़ुरान कानी आहे अम्मा मरी वई आहे क़ुरान कानी आहे शादीअ में क़ुरान पढ़ाईंदे नांग थो खाए शादीअ में ममताज़ मौला ये शमून बाक़ी मौली असदुल्ला के न घुराइजा हा न वह शादी कहिड़ी जंहिंमें मुलो न अचे ममताज़ मौला अचे शमन अचे केर भी अचे पर निकाह मुलो पढ़ंदो हाणे असां हिकिड़े गाइणे खे घुरायूं 7 लख घोर ॾिनोसि सुबुह जो मूंखे आया निकाह लाइ वठण मूं चयो बाबा गाइणे खां पढ़ायो न मूंखे छो जैसे गाइणो निकाह किया जल मुले का सवा कम न थींदो असां पुलिस वांगुरु मरणो भी खाऊं त परणो भी खाऊं नबी साईं खां पुछो।